Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. पुरतशद्दुद एहतजाज ज़रिए रियासत के दबाव में नथो आणे सघिजे, कंहिंखे बि अमन अमल ख़राब करण जी इजाज़त न ॾींदासीं। वज़ीर आज़म इमरान ख़ान मज़हबी जमात ते पाबंदी बाबति इजलास पुरतशद्दुद मुज़ाहिरनि ऐं जानी नुक़सान ते ब्रीफिंग। वज़ीर आज़म जो चवणो हो त रियासत कंहिंजे दबाव में न ईंदी। मज़हबी जमात जा इरादा ख़ौफ़नाक हुआ। मुल्क में अमन अमान बरक़रार रखण लाइ पाबंदी जो फ़ैसिलो कयो। TLP ते पाबंदी बाद वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद ऐं मज़हबी मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर नूरुल हक़ जी वज़ाहत। शेख रशीद चयो त असां मामिलो हल करण जी पूरी कोशिश कई, पर मज़हबी जमात हर सूरत में फैज़ाबाद अचणु चाहींदी हुई। छिकताण दौरान 580 पुलिस अहलकार ज़ख़्मी, 30 गाॾियूं साड़ियूं वयूं। रियासती रिट खे चैलेंज कंदड़नि खे बर्दाश्त नथो करे सघिजे। काबीना पाबंदी जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। TLP जे ख़ात्मे लाइ सुभाणे अदालत सां राब्तो कंदासीं। नूरुल हक़ क़ादरी चयो त रियासत जो कमु कंहिंखे मिंथ करणु नाहे हूंदो। साद रिज़वी जी गिरफ़्तारी ते रद्द अमल कंहिं बि सूरत में क़बूल न हो। वफ़ाक़ी काबीना तहरीक लब्बैक पाकिस्तान ते पाबंदी लॻाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। TLP ते बंदिश दहशतगर्दी एक्ट 1997 जे रूल नंबर 11B तहत लॻाई वई। वफ़ाक़ी काबीना खां सर्कुलेशन ज़रिए मंज़ूरी वरिती वई। वफ़ाक़ी हुकूमत पाबंदी बाबति डिक्लेरेशन सुप्रीम कोर्ट में पेश कंदी। अदालती हुकुम बाद इलेक्शन कमीशन तहरीक लब्बैक पाकिस्तान खे डी नोटिफाई कंदी। पार्टी डी नोटिफाई थियण बाद चूंडियल नुमाइंदा बि नाअहल थी वेंदा। पाकिस्तान में फ्रांस मुखालिफ़ मुज़ाहिरनि खां पोइ फ्रांस पंहिंजे शहरनि ऐं कंपनीज़ खे आर्ज़ी तौरु पाकिस्तान छॾण जी हिदायत करे छॾी। फ्रांसीसी सफ़ारतखाने ट्रैवल एडवाइज़री जारी करे छॾी। पधिराई में चयो वियो आहे त पाकिस्तान में मुज़ाहिरनि सबबि फ्रांसीसी मफ़ादनि ऐं शहरनि खे ख़तरो आहे। शहरनि खे वापसि घुराइण लाइ कमर्शियल फ़्लाइट्स हलायूं वेंदियूं। सेनेटर शिबली फराज़ खां सूद समाग खाते जो कलमदान वापसि। वज़ीर आज़म इमरान ख़ान इंफॉर्मेशन ऐं टेक्नोलॉजी वारे वज़ीर फवाद चौधरी खे इत्तलात खाते जो इज़ाफ़ी कलमदान ॾेई छॾियो। शिबली फराज़ खे पेट्रोलियम वारी वज़ारत जो कलमदान मिलण जो इम्कान। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जी मुलाक़ात। वज़ीर आज़म फवाद चौधरी खे इज़ाफ़ी कलमदान ॾियण बाबति आगाह कयो। पाकिस्तान में हिन वक़्तु पाछा हुक्मरानी करे रहिया आहिनि। ईस्ट रिकवरी यूनिट जो कानूनी वजूद नाहे। शहज़ाद अकबर PTI कारकुन आहे, खेसि जेल में हुजणु घुरिजे। शहज़ाद अकबर बासर आहे, इन करे खांसि केरु पुछा नथो करे। नज़रसानी केस में जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जा सुप्रीम कोर्ट में दलील। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा दलील में चयो त तहरीक इंसाफ़ जे नज़रसानी दरख़्वास्त में चयो वियो त हू जज बणिजण जे अहल ई नाहे। फैज़ाबाद धरणे केस जो फ़ैसिलो ॾियण तां मूंखे सुप्रीम कोर्ट जे जज जे उहिदे तां हटाइणु चाहिनि था। पाकिस्तान जी मईशत जा तक़रीबन 17.5 अरब रुपया इशराफिया ते ख़र्च थी वेंदा आहिनि। गॾियल क़ौमुनि जे इदारे UNDP जी रिपोर्ट में इंकशाफ। रिपोर्ट मूजिबि ताक़तवर ग्रुप पंहिंजे हिसे खां वधीक हासिल करण लाइ इख़्तियार इस्तेमालु कंदा आहिनि, जंहिंसां मसइला पैदा थींदा आहिनि। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में सुभाणे खां 2 रुपया लात जो इम्कान। ओगरा समरी पेट्रोलियम डिवीज़न ॾांहुं माणे छॾी। समरी में पेट्रोल 2 रुपया फ़ी लीटर सस्तो करण जी सिफ़ारिश। डीज़ल जी क़ीमत में बि 2 रुपया लात जी तजवीज़। ओगरा समरी में पेट्रोलियम लेवी में 15 ॾींहंनि लाइ वाध न करण जी तजवीज़ ॾिनी। वज़ीर आज़म जी मंज़ूरी बाद पेट्रोल 108 रुपया 35 पैसा फ़ी लीटर ऐं डीज़ल 111 रुपया 8 पैसनि जो थी वेंदो। गॾियल अरब अमारात पाकिस्तान ऐं भारत विच में छिकताण जे ख़ात्मे लाइ टियाकड़ी जी तस्दीक़ करे छॾी। वॉशिंगटन में मौजूदु अमाराती सफ़ीर जो चवणु आहे त UAE पाकिस्तान ऐं भारत विच में कश्मीर मामले ते छिकताण घटाइण ऐं सीज़ फायर मुआहिदे ते अमल दरामद लाइ अहम किरदार अदा कयो। उमीद आहे त ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा बहाल थी वेंदा। ॿिन्ही मुल्कनि में गुझियूं ॻाल्हियूं जनवरी में गॾियल अमारात में थियूं हुयूं।
पंजाब हुकूमत शरीफ कुटुंब जे डायमंड में 127 केनाल ज़मीन जी मुंतकिली रद्द करे छॾी। शरीफ कुटुंब फ़ैसिलो मक़ामी अदालत में चैलेंज करे छॾियो। दरख़्वास्त ॿुधणी लाइ मुक़रर शरीफ कुटुंब तरफ़ां पंजाब हुकूमत ते रिकॉर्ड तब्दील करण जो इल्ज़ाम। पंजाब हुकूमत दावा कई आहे त शरीफ कुटुंब औकाफ़ खाते जी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। रेवेन्यू खातो ज़मीन तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ कंहिं बि वक़्तु कार्रवाई करे सघे थो। सिंध असेंबली में अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख ते हमले ऐं ड्यूटी अटका केस में फ़र्द जुर्म लागू। मीरपुर माथेलो जी अदालत में ॿुधणी दौरान जवाबदार जो ॾोह मञण खां इनकार। अदालत 26 मई ते शाहिदनि खे तलब करे वरितो। हलीम आदिल शेख ख़िलाफ़ जरवार थाणे ते हमले ऐं ड्यूटी अटका जो केस दाख़िल आहे। हलीम आदिल शेख ॾोह मञण खां इनकार कंदे मामले खे इंतकामी कार्रवाई करार ॾेई छॾियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान सुभाणे सिंध यात्रा ते पहुची रहियो आहे। हिकु ॾींहं जे दौरे दौरान कराची ऐं सखर में अॻवाननि सां मुलाक़ातूं ॾिठल। गवर्नर सिंध इमरान इस्माइल ऐं GDA अॻवान अली गौहर महर वज़ीर आज़म जो इस्तक़बाल कंदा। वज़ीर आज़म सखर में PTI अॻवाननि सां मुलाक़ातूं ऐं कामयाब नौजवान प्रोग्राम जो इफ़्तिताह कंदो। सिंध हाई कोर्ट हैदराबाद सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे चेयरमैन जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। सेक्रेटरी खे ईंदड़ ॿुधणी ताईं मुअत्तल करण जो हुकुमनामो जारी। अदालत गैर कानूनी पोस्टिंग केस में पेश न थियण ते गिरफ़्तारी वारंट जारी कया। अदालत सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे चेयरमैन खे 22 अप्रैल ते तलब करे वरितो। कॉन्सेप्शन आहे उहो डिस्पेल करिणो आहे त पुलिस डिपार्टमेंट में छोकिरियूं नथियूं अची सघनि। उन नेगेटिव इमेज खे असांखे डिस्पेल करिणो आहे। प्रोफेशन में फील्ड में ज़्यादा विमेन हूंदियूं त दे विल बी वेरी मोटिवेटेड टू सॉल्व दीज इशूज़। हमेशह मूंखे जेको पुलिस इन यूनिफॉर्म एंड स्पेशली जेकियूं फीमेल पुलिस ऑफिसर्स आहिनि दे ऑलवेज़ इंस्पायर्ड मी। जेका बाजे नंढड़े शहर मां पढ़ी आहियां लेकिन आई वॉज ऑलवेज़ इंट्रस्टेड इन स्टडीज़। ॾाढी ख़ुशि आहे। मां फ़ख़्र जी ॻाल्हि आहे। हुन पाण शौक़ु कयो, असां सपोर्ट कईसीं तमामु घणी। जो हिकिड़ो ई पैगाम आहे त डोंट गिव अप ऑन यूअर ड्रीम्स। तव्हांजा जेतिरा बि ख्वाब आहिनि अखियूं नंढियूं हुजणु घुरिजनि लेकिन ख्वाब इलाही वॾा ॾिसो ऐं पंहिंजे ख्वाबनि जी ताबीर लाइ महिनत कंदा रहो। जैकबाबाद वासिण फिजियोथेरापिस्ट मनीषा कमीशन जो इम्तिहान पास करे हिंदू कम्युनिटी जी पहिरीं DSP बणिजी वई। मनीषा सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान पास करे DSP जी पोस्ट हासिल करे वरिती। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मनीषा चयो त मूं मेडिकल जी तालीम हासिल कई पर पुलिस में अचण जो ख़्वाबु हो जेको कमीशन पास करण बाद पूरो थियो। पुलिस डिपार्टमेंट ज्वाइन करण बाद ॾोहनि जे ख़ात्मे लाइ किरदारु अदा कंदसि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे वरी हल्की बरसाति। मौसम ख़ुशगवार। सेवण काज़ी अहमद ऐं ॿियनि हंधनि ते वसकारो। नवाबशाह भिटशाह मक़सूदो रिन समेत केतिरनि इलाइक़नि में मिटी जे तूफ़ान सबबि दुकाननि ऐं घरनि जा छपरा उॾामी विया। बिजली ऐं मवासिलात जो निज़ाम डामाडोल। सिंध जे खुराक खाते जो कारनामो। गोदामनि में रखियल ख़राब कणिक वापारियुनि खे विकिरो करण जो इंकशाफ। साल 2016 ऐं 17 में ख़रीद कयल कणिक जूं हज़ारें बोरियूं 1300 रुपया फ़ी मण जे हिसाब सां कराची जे वापारियुनि खे विकिरो कयूं वयूं। DFC हाकिम महर एतराफ़ कयो त कणिक खाइण लाइक़ु नाहे। हाणे वापारियुनि जी मर्ज़ी त उहा ख़राब कणिक कीअं था इस्तेमालु कनि। सीता रोड भरिसां दिलि जी बीमारी में वरतल नींगर इलाज न थियण करे मुबैना आपघात करे छॾियो। 15 वरनि जे आबिद सोलंगी जो घर मां मुबैना फाहो खाधल लाश हथायो। वारिसनि जो चवणु आहे त नींगर डिघे अरसे खां बीमार हो। गुरबत सबबि इलाज न थियण करे इंतिहाई क़दम खयो आहे। टंडो मस्ती भरिसां ॻोठु रोहेल शंबाणी में 40 वरनि जी रोज़ीना शंबाणी फाहो खाई आपघात करे छॾियो। असीं ग़रीब मिस्किन माण्हू 8 रुपए जे असीं भाड़ा करे वेठा आहियूं। 3 ॾींहं आई था पिया आहियूं त असां गॾु पिया आहियूं ते बबुर में पिया आहियूं रोडनि में पिया आहियूं हुते पिया आहियूं।
हिंद के मुख्तलिफ इलाक़नि में एहसास कफ़ालत सेंटर्स से कोरोना SOPs मुकम्मल तौर नज़रअंदाज। इंतज़ामिया तहरुक न वरितो। हैदराबाद, जामशोरो, मीरपुर ख़ास, लाड़काणो, खैरपुर, सखर, घोटकी, थरपारकर, काज़ी अहमद, कुंडरी, टंडोबागो, पिरुमल ऐं ॿियनि शहरनि में सेंटर्स ते रश। मुस्तहिक औरतुनि तरफ़ां वज़ीफ़े मां कटौती जूं भी शिकायतूं। पीरगोट में मुस्तहिकनि जे वज़ीफ़े मां कटौती ते लेडी अहलकार जे साथी अहलकारनि सां मुंहमारी। टाइम न्यूज़ वीडियो हथ करे वरिती। SHO ज़िम्मेवार अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां लेडी अहलकार के घर भेड़ो करे छॾियो। लाड़काणो पुलिस जो कारनामो। झेड़े जी दाह खणी मुंज दड़ो थाणे ते पहुतल औरतुनि के अहलकारनि दड़का ॾेई वापसि मोटाए छॾियो। मुतासिरनि जो एहतजाज। औरतुनि इल्ज़ाम हयो त इलाइक़े जे बासर ख़िलाफ़ दाह खणी पहुतासीं त पुलिस अहलकारनि हिकु न ॿुधी ऐं थाणे मां कढी छॾियो। पंजाब के शहर रहीम यार खान में बासर वडेरे नौजवान मथा कारिन की तोहमत मड़ी खेसि तज़लील जो निशानो बणायो। टाइम न्यूज़ के हथायल वीडियो में ॾिसी सघिजे थो त नौजवान इस्लाम चांडियो जा हथ पेर वधी खेसि वेश्याने तशद्दुद जो निशानो बणाइण सां गॾु संदसि ॾाढ़ी ऐं शफ़र कोड़िया पिया वञनि। पुलिस वाक़े जो केस दाख़िल करे वरितो। गिरफ़्तारी अमल में न आई। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस अमर टियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।